पाक चीन दोस्ती में का बि रंडक बर्दाश्त न कंदासीं। चीन ऐं पाकिस्तान जी दोस्ती हमेशह बरक़रार रहंदी। सी पैक जो ॿियो मरहलो नए मॉडल तहत अॻिते वधंदो। पाक चीन इक़्तिसादी राहदारी जा 10 साल मुकमल थियण ते चीन जे नायब वज़ीर आज़म जी पाकिस्तान आमद ते थोराए थो आहियां। अॼु चीन सां अहम दस्तावेज़नि ते सहियूं थियूं आहिनि। मुआशी सहकार में वाधि थींदी। सी पैक तहत मुख़्तलिफ़ मनसूबनि ते $25 बिलियन जी सीड़पकारी थी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो पाकिस्तान ऐं चीन विच में मुख़्तलिफ़ मुआहिदनि ते सहियुनि वारी तक़रीब खे ख़िताब चयाईं। चीनी सदर जे विजन मूजिबि ख़िते में तरक़ी जा ख़्वाहिशमंद आहियूं। सी पैक सां ॿिन्ही मुल्कनि जे लाॻापनि में नए बाब जी शुरूआत थी। सी पैक मनसूबे सां ॿिन्ही मुल्कनि जे अवाम में रिश्तो मज़बूत थियो। PTI हुकूमत मुल्क खे मुकमल तबाह करे छॾियो। सियासत में इंतकामी कारवायुनि जो सुठो नतीजो नाहे निकिरंदो। असांखे माज़ी मां सबक़ सिखणु घुरिजे। चीन जे नायब वज़ीर आज़म ही लिफिंग खे हिलाले पाकिस्तान जे एज़ाज़ सां नवाज़ियो वियो। ऐवान सदर में चीनी नायब वज़ीर आज़म खे एज़ाज़ ॾियण वारी तक़रीब वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ समेत आला सिविल ऐं फ़ौजी अख़्तियारनि जी शिरकत। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारीअ चीन जे ओलहंदे हिसे खे गवादर सां ॻंढण लाइ सी पैक जो तसवुरु ॾिनो। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जे दौर में सी पैक जे इब्तिदाई मुआहिदनि जी शुरूआत थी। सी पैक जहिड़ी रिथा अॻूणे सदर जे दौरे दूर अंदेशीअ जे करे मुमकिन बणी। सिंध जे इतलात वारे वज़ीर शर्जील इनाम मेमण पारां सी पैक खे 10 साल मुकमल थियण ते अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी खे भेटा पेश। संदसि चवणु आहे त तारीख़ी सी पैक रिथा पाक चीन दोस्ती खे वधीक मज़बूत कयो आहे। पाकिस्तान खे गेम चेंजर ऐं फ़ख़्र जोॻो मनसूबो ॾियण ते क़ौम आसिफ अली ज़रदारी जी थोराइती आहे। मुल्क जी मईशत तमामु जल्द मुस्तहकम थी वेंदी। यकीन आहे त पाकिस्तान ॿीहर मुआशी तौर पाण भरो थी वेंदो। ॾुखे वक़्त में चीन पाकिस्तान जी मदद कई। नवाज़ शरीफ़ चीनी क़यादत सां गॾिजी सी पैक मनसूबो शुरू कयो। बैंक ऑफ चाइना इफ़्तिताही तक़रीब खे नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इसाक डार जो ख़िताब चवे थो बैंक ऑफ चाइना ऐं पाकिस्तान विच में सहकार जारी रहंदो। IG KPK अख्तर हयात ख़ान बाजोड़ धमाके खे आपघाती करार ॾेई छॾियो। चवे थो धमाके में 10 किलोग्राम बारूदी मवाद इस्तेमालु कयो वियो। वाक़े वारे हंधां बॉल बियरिंग हथ कया आहिनि। उमेद आहे त जल्द जांच में अॻभराई थींदी। बाजोड़ धमाके में पाबंदी मढ़ियल तंज़ीम दाइश मुलविस आहे। शुरूआती जांच रिपोर्ट में इंकिशाफ। तोशाखाना केस ॿुधण जोॻो करार ॾियण लाइ फ़ैसिले ख़िलाफ़ दरख़्वास्त ते हुकुमनामो जारी। इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस आमिर फारूक PTI चेयरमैन जी दरख़्वास्त ते 27 जुलाई जी ॿुधणी जो लिखत में हुकुमनामो जारी कयो। रजिस्ट्रार ऑफिस समूरियूं दरख़्वास्तूं हिक करे ॿुधणी लाइ मुक़ररु करे दरख़्वास्त गुज़ार वकील जज खे मुतसिब करार ॾींदे केस मुंतक़िल करण जी इस्तदा कई। अदालत जो लिखत में हुकुमनामो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ 14 वरनि जी ॿारड़ी रिज़वाना ते तशदुद जो नोटिस वठी छॾियो। पंजाब जे निगरान वॾे वज़ीर खां रिपोर्ट तलब। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चवे थो नींगरीअ जी ज़िंदगी बचाइण जी पूरी कोशिश कई वञे। नींगरीअ ते तशदुद कंदड़ जवाबदार खे केफ़र किरदार ताईं पहुचाए वञे। मौजूदा हुकूमत मुल्क में 5063 मेगावाट नई बिजली सिस्टम में शामिल कई। थर जे कोयले मां बिजली जी पैदावार जी शुरूआत थी जेका मुल्की तारीख़ में अॻभराई आहे। अॻूणी हुकूमत बिजली जे मनसूबनि खे देर जो शिकार कयो। तवानाई वारे वफ़ाक़ी वज़ीर खुर्रम दस्तगीर जी प्रेस कॉन्फ्रेंस चयाईं ईरान खां जियोनी गवादर ताईं बिजलीअ जे लाइन जो मनसूबो शुरू कयो वियो। गुज़िरियल हुकूमती दौर में मुल्की तारीख़ जो सभ खां वॾो गर्दिशी कर्ज़ो C5 न्यूक्लियर पावर प्लांट जे मुआहिदे ते सहियूं थी चुकियूं आहिनि। अॻूणी हुकूमत मुजुर्मानी ग़फ़लत करे उन मनसूबे खे देर जो शिकार कयो। सतलज दरिया में हेठिन दर्जे जी ॿोॾि सबबि केतिरा ई ॻोठ पाणी हेठि। मक़ामी आबादी ॾुखियाईनि खे मोड़ण लॻी।
रावी दरिया में हेड ब्लो खां मुसलसल पानी जो छोड़ थियण लॻो। सिंध जे दरियानि में मुसलसल पाणीअ जी सतह में वाध थियण लॻी। बलोचिस्तान जे इलाइक़े डेरा मुराद जमाली समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हिकु भेरो ॿीहर बरसातुनि सबबि हेठाहीं वारा इलाइक़ा पाणी हेठि। डेरा बुगटी में AFC पारां बरसात मुतासिरनि में इमदादी राशन विरहायो वियो।